दड़ोलग अबड़ाल शहर के गवर्नमेंट मिडिल ऐं गर्ल्स स्कूल में बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि 1 महीने खां वठी स्कूल जो तदरीसी अमल ठप आहे, जंहिं सबबि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम सख्त मुतासिर थी रही आहे। अबड़ाल के शहरिन उस्तादन ऐं वालदीन मौलाना अब्दुल सत्तार सूमरो, गुलाम नबी अब्बासी, वफ़ा मुश्ताक लाशारी, गुल हसन सूमरो, मुश्ताक सूमरो ऐं ॿियनि अबड़ाल स्कूल में पानी निकाल न थियण खिलाफ़ सख्त एहतजाज कंदे चयो त 4L सिम नाले जे सालन खां खाटरी न थियण सबबि स्कूल जे चइनी तरफ़नि खां आबाद माण्हुनि पंहिंजा लंघ बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि बरसाती पानी निकाल न थियण करे स्कूल में बीह रहियो आहे। स्कूल जे ॿारनि खे मुतबादिल तौर मस्जिद ऐं मदरसे में पढ़ाए रहिया आहियूं। हुननि चयो त ताज़ो DC सिजावल ऐं AC बठोरो अबड़ाल शहर जी विज़िट कई हुई, जंहिं यकीन ॾियारियो हो त 4L सिम नाले जी खाटरी समेत स्कूल मां पाणी कढायो वेंदो, पर अञा ताईं गंदो पाणी निकाल न थियो आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द स्कूल मां बरसाती पाणी निकाल कराइण लाइ क़दम खयां वञनि, त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।